पीटीआई अगवान शाह महमूद कुरैशी जी आरओ जे फैसले खिलाफ अपील रद्द। असद कैसर जी अपील मंजूर। मुल्तान जे अपील ट्रिब्यूनल मुल्तान जे एनए 150 ऐं 151 पीपी 218 ऐं पीपी 219 ते शाह महमूद कुरैशी जा नामज़दगी कागज़ रद्द करे छॾिया। मेहरबानू कुरैशी ऐं ज़ैन कुरैशी खे चूंड विहण जी इजाज़त। क़ौमी असेंबली जे अॻूणे स्पीकर असद कैसर खे बि चूंड विहण जी इजाज़त मिली वई। अदालती कार्रवाई सीधी रीत नशर थियण सां माण्हुनि में एतमाद वधे पियो त इंसाफ़ मिली रहियो आहे। माहौलियाती तहफ़ुज़ वक़्त जी ज़रूरत आहे। केसनि जी ॿुधणी दौरान जदीद टेक्नोलॉजी इस्तेमाल करे वसीलनि खे बचाए सघिजे थो। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जो तक़रीब ते ख़िताब चयाईं फेडरल जुडिशियल अकेडमी मज़बूत बोर्ड तहत कम करे रही आहे। अकेडमी में मुख़्तलिफ़ मरहलनि तहत तरबियत ॾिनी पई वञे। इलेक्शन ट्रिब्यूनल्स में रिटर्निंग ऑफिसर्स जे फैसलनि खिलाफ अपीलुनि ते ॿुधणी जो सिलसिलो जारी। क़ौमी असेंबली जे तक एनए 242 ते नून लीग सदर नामज़दगी कागज़नि जी मंज़ूरी खिलाफ अपील ते रिटर्निंग ऑफिसर शहबाज शरीफ खे 8 जनवरी लाइ नोटिस जारी। पीपी उम्मीदवार मसूद मंदोखेल रिटर्निंग ऑफिसर पारां नामज़दगी कागज़ मंज़ूर करण खिलाफ अपील दाख़िल कराई हुई। एनए 224 ते आज़ाद उम्मीदवार अरबाब मोहम्मद मेमण जा नामज़दगी कागज़ बहाल। पीएस 106 तां पीपल्स पार्टी जे रऊफ़ अहमद जी अपील मंजूर। इलेक्शन ट्रिब्यूनल कराची पीएस 93 ते नून लीग उम्मीदवार रियाज़ अहमद खे बि चूंड विहण जी इजाज़त ॾेई छॾी। पीएस 113 ते पीटीआई उम्मीदवार हसनैन अली चौहान खे इलेक्शन विहण जी इजाज़त। एनए 234 ते एमक्यूएम उम्मीदवार मुइन आमिर पीरज़ादा जी अपील ते रिटर्निंग ऑफिसर ऐं इलेक्शन कमीशन खे नोटिस जारी। कंहिंखे बि आम चूंडनि खां भॼण न ॾींदासीं। आवाम चूंडू चाहे तो। नून लीग अखबार मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त पीटीआई गुज़िरियल सेनेट में क़रारदाद जी हिमायत ऐं नून लीग मुख़ालिफ़त कई। नून लीग जो फ़ैसिलो आहे त 8 फरवरी ते चूंडू थियनि। नवाज़ शरीफ खे लेवल प्लेइंग फील्ड नाहे मिली। तौशाखाना ऐं 190 मिलियन पाउंड स्कैंडल केस जी ॿुधणी अॼु अडियाला जेल में थींदी। एहतसाब अदालत जो जज मोहम्मद बशीर केस जी ॿुधणी कंदो। पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी ते फ़र्दे जुर्म लागू करण जो इम्कान। बुशरा बीबी ऐं पीटीआई बानी जी गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत जी दरख़्वास्त ते पिणु अॼु फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कूड़े जो राज बरक़रार। थधि में बाद हद नज़र घटिजी वई। ट्रैफ़िक जो निज़ाम मुतासिर। कूड़े सबबि सरकारी तोड़े खां ई स्कूलनि में शागिर्दनि जी हाज़िरी घटि रही। पोरियत पुरखियाउनि जो शिकार। कूड़े ऐं थधि सबबि टमाटे बसर केले तिरनि समेत ॿिनि फसलनि खे बि नुक़सान रसण जो अंदेशो वधी वियो। रेती भरिसां कोट सब्जल पुलिस ऐं ॾोहारनि में मुबैना मुक़ाबिलो। ईंदड़ गैंग जा 2 ॾोहारी मारण जी दावा। पुलिस मूजिबि धारियल सगीर शाह ऐं नोमान शाह खे अगवा करे वञी रहिया हुआ त इतलाउ ते पुलिस पहुची ॾोहारनि सां मुक़ाबिलो कयो। फायरिंग में 2 हथियारबंद नज़ीर चांग ऐं जाम खान चाचड़ मारिजी विया। धारियल यरगमालनि मां सगीर शाह खे छॾे नोमान शाह खे अगवा करे फरार थी विया। इलाइक़े में 4 ॼणनि खे 2 ॾींहं अॻु गिरफ़्तार करण बाद 2 ॼणनि खे मुक़ाबिलो ॼाणाए मारण जी आहे चोॿोल। ऐं ग़ज़ा ते इसराइली हमलनि खे 3 महीना मुकमल थी विया। हमास जो चवणु आहे त इसराइली फ़ौज 1876 हमला कया। शहीद गुम थियल फ़लस्तीनी जो आंकड़ो 29,438 आहे। इसराइली हमलनि में 9,730 ॿार 6,830 औरतूं बि शहीद थियूं। 3 अस्पतालनि खे मुकमल तौर ते गैरफ़ाल बणाए वियो। क़दीमी आसारनि जा 200 बाग बि इसराइली हमलनि जो निशानो बणिजी विया।